एहतराम जिले कबर शहदादपुर जो सदर मोहतरम मुमताज अली वदो साहब, जिले जकाबाद जो सदर प्यारो भाव मोहतरम अब्दुल जब्बार भुट्टो साहब, जिले कश्मीर जो सदर मोहतरम मुमताज अली चाचड़ साहब, जिले लालकान जो सदर इन महफिल के फराज सरा अंजाम दीगर अशफाक अहमद नहरा साहब ऐं असांजो प्यारो सीनियर साबिक़ा मरकज़ी मालियात सेक्रेटरी मोहतरम मोहम्मद असलम दीदर साहब ऐं असांजो प्यारो भाउ तमाम दाहू मोहतरम जावेद अहमद हलवाली साहब ऐं असांजे डिवीज़न जा उहिदेदार साहिबान मादर साहब जो मतलब मूंखे नाम ॾींदो हुजे पूरी डिवीज़न खां सभु दोस्त उहिदेदार उस्ताद साथियो कई आयल हिते अस्सलाम वालेकुम। जी उस्ताद हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त अॼु जंहिं जोश जंहिं जज़्बे जंहिं पंहिंजे दिल के ख्यालन पंहिंजे तजुर्बे मुताबिक पंहिंजी सोच मुताबिक हर एक दोस्त बेहतरीन तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि, मशवरा ॾिना आहिनि ऐं असांजी दिलि खे उत्साह ॾिनो आहे, वेसाह ॾिनो आहे त यकीनन तव्हां सां इहो वचन कयां थो त कराची खां पंहिंजा मसइला हल कराए पोइ पेटेल तंजीम असांजो जियापो, असांजी ज़िंदगी, असांजी इज़्ज़त, असांजो वक़ार जो मसइलो। मसाला मसाइल कन दोस्तनि चयो करे पोइ मोटणो आहे, कन चयो हुते रहणो आहे, पर ऐं सभ खां पहिरियां चवंदो आहियां त वजूद बरक़रार रखणो आहे, वजूद खे ज़िंदा रखणो आहे, पेटेल जे वजूद खे ज़िंदा रखणो आहे। पेटेल खे ॾेखारणो आहे त असांजी पेटेल मुनज़्ज़म हिकिड़ी तंज़ीम आहे। कुझु वक़्तु कन बि सभु वञी करे ऐं हुनजे बैकग्राउंड नथो वञणु चाहियां। जेको असांजी पेटेल तंज़ीम जंहिं तकलीफ़ हुई, जंहिं मसइलनि हुई, पर आउं चवां थो मसइला हल घटि या वधि, पर घटि में घटि हिन 3 सालनि जे अंदरि हिन तव्हांजे ख़ादिम उहा कोशिशि कई आहे जो हुन पेटेल तंज़ीम खे मुनज़्ज़म करे अॼु तव्हांजे साम्हूं जेके सभु डिवीज़न जा दोस्त को बि पेटेल आहिनि वेठा उन तव्हांजे महिरबानी सां तव्हांजी दुआ सां हिन जी शक्ल मरकज़ी क़यादत खे अवां जी ताक़त आहे, अवां तूं ॾींदा आहियो। ज़ाती हैसियत में पाण मुरादो मरकज़ी काबीना या मरकज़ी क़यादत जी का बि ताक़त न आहे, उन जी ताक़त अवां आहियो। जहिड़े तरीक़े सां हा हुनजी पंहिंजी एफिशिएंसी हूंदी आहे, पर हुन सां गॾोगॾु मवाद मुहैया अवां जहिड़ा सियाणा समझदार दोस्त मुहैया कंदा आहिनि, तजवीज़ ॾींदा आहिनि, जी बेहतरीन तजवीज़ ॾिनियूं आहिनि। साईं डॉक्टर अब्दुल जब्बार भुट्टो साहब ॾिनो आहे त एक्शन कमेटी जोड़ी वञे, टास्क कमेटी जोड़ी वञे, इहा असांजे ज़हन में बि आहे, पर हुन बि जेको असांजो मशवरो ॾिनो आहे ऐं निहायत हुनजो बि शुक्रगुज़ार आहियां। ॻाल्हि एहतिजाजनि जी जेकॾहिं 7 तारीख़ वारो जेको धरणो